अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पीरिया गुल। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बर्फ़बारी, बरसात मरी में बर्फ़बारी, हवाऊं थधि वधाए छॾी। सियाहनि जे दाख़िला महदूद, रुगो होटल बुकिंग वारनि खे इजाज़त। हुंज़ा में बर्फ़बारी, रोड रस्ता बंद। औरक ज़ईन ऐं भरपासे जे इलाइक़नि में बर्फ़बारी, आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि में भी बर्फ़बारी। सियाहुनि लाइ मुश्किलातूं, बलूचिस्तान में बरसात ऐं बर्फ़बारी बाद आम ज़िंदगी मफ़लूज बणाए छॾी। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो। इस्लामाबाद में सीड़पकारी लाइ दोस्ताणो माहौल फराहम कंदासीं। पंहिंजे बयान में मोहसिन नक़वी वधीक चयो आहे त ओवरसीज़ पाकिस्तानियुनि जे आसासनि जी इसो सैकड़ो हिफ़ाज़त यकीनी बणाई वेंदी। सिंध काबीना वॾनि ट्रांसपोर्ट मनसूबनि जी लाॻत ते नज़रसानी जी मंज़ूरी ॾेई छॾी। वर्कर्स वेलफेयर बोर्ड सिंध जे गवर्निंग बॉडी जे नए सिर जोड़जग जी बि मंज़ूरी। वॾे वज़ीर सैयद फराद अली शाह जी सदारत हेठि इजलास। उन्ही नुकाती एजेंडा ते गौर। गुल प्लाज़ा साने जे फोतियुनि लाइ दुआ। वॾे वज़ीर सैयद फराद अली शाह चयो आहे त गुल प्लाज़ा साने ते सदमो पहुतो आहे। पीपल्स पार्टी हुकूमत साने जे मुतासिरनि सां गॾु बीठल आहे। सिंध हुकूमत गुल प्लाज़ा साने जे मुतासिरनि खे हर सूरत में बहाल कंदी। जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम चयो आहे त हर सानपात पीपी ऐं एमक्यूएम में रसाकशी शुरू थी वञे थी। गुल प्लाज़ा वाक़े खां पोइ कराची में मायूसी जी कैफ़ियत पैदा कई थी वञे। न सूबाई न वफ़ाक़ी कंट्रोल, कराची मसइले जो हल कराची सिटी गवर्नमेंट आहे। हाफ़िज़ नईम वधीक चयो आहे त गुल प्लाज़ा में बाहि लॻी पर बाहि विसाइण जो को बि इंतज़ाम न हो। सिंध हुकूमत जो इहो हाल आहे जो बरसात थींदी आहे त पाणी न कढी सघंदी आहे। एमक्यूएम जे वज़ीरनि, असेंबली मेंबरनि ऐं अख़बारनि खां सिक्योरिटी वापस। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी, फारूक सत्तारी, मुस्तफ़ा कमाल खां सिक्योरिटी वापस वरिती वई। ज़रन मौजब अनीस कायम खानी ऐं अपोजिशन लीडर अली खुर्शीदी खां बि सिक्योरिटी वापस वरिती वई आहे। एमक्यूएम पारां गणती जो इज़हार अॼु हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस तलब करे वरिती। सिंध हुकूमत जी तर्जुमान सादिया जावेद चयो आहे त कराची में पुलिसी नफ़री घटि आहे। थी सघे थो उन करे एमक्यूएम अॻवाननि खां सिक्योरिटी वापस वरिती वई हुजे। सिक्योरिटी वापस वठण जो को सबब हूंदो। पंहिंजे बयान में सादिया जावेद वधीक चयो आहे त हुकूमती एमपीएस वटि बि का सिक्योरिटी न आहे। सिंध में ट्रांज़िट लैब हलंदड़ साल फ़ाल थी वेंदी। कराची में शहर के वफ़ाक़ हवाले करण बाबति तकरारी वॉल चाकिंग। लियाकताबाद, नाज़माबाद, हैदरी मार्केट जहिड़े इलाइक़नि में चाकिंग। गुल प्लाज़ा साने जी आड़ में मुख़्तलिफ़ हंधनि ते तकरारी बैनर भी लगाया विया। उमरकोट में क़त्ल थियल नौजवान इस्माइल समेजो जे केस में अॻु भराई। पुलिस मक़तूल जे सोट खे गिरफ़्तार करे वरितो। ज़रन मौजब जवाबदार अल्लाहदाद समेजो खे हैदराबाद जे सदर वारे इलाइक़े में गिरफ़्तार कयो वियो। 2 ॾींहं अॻु नौजवान इस्माइल समेजो खे गलो कपे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो।